नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद ऐं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। नून लीग अगवान हनीफ अब्बासी वज़ीर आज़म के ख़ासि मुआविन तौर इस्तीफ़ा ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट हनीफ अब्बासी के ख़ासि मुआविन तौर कम करण खां रोकियो हो। हनीफ अब्बासी पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॾांहुं उमाणे छॾी। वज़ीर आज़म ऑफिस हनीफ अब्बासी जी इस्तीफ़ा जी तस्दीक़ करे छॾी। हनीफ अब्बासी चवे थो हू बिना के उहिदे जे अवाम जी ख़िदमत कंदो रहंदो। तहरीक इंसाफ़ जी लॉन्ग मार्च में अदालती हुकुम जी भञकड़ी थी या न, सुप्रीम कोर्ट ISI ऐं ॿियनि इदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। लॉन्ग मार्च बाबति लिखत में फ़ैसिलो जारी। IG पुलिस इस्लामाबाद, कमिश्नर इस्लामाबाद, DG IB ऐं DG ISI खां हफ़्ते में जवाब तलब। घरू खाते जे सेक्रेटरी खां पिणु 7 सवालनि जो जवाब तलब कयो वियो। अदालत लॉन्ग मार्च में ज़ख़्मी थियलनि, गिरफ़्तार ऐं इस्पताल में दाख़िल थींदड़ मुज़ाहिरीन जा तफ़सील बि घुरी वरिता। फ़ैसिले में एहतजाज ऐं धरणे बाबति गाइडलाइंस ॾिनियूं वयूं। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त पुरअमन एहतजाज करणु हर शहरी जो आइनी ऐं जमहूरी हक़ आहे। हक़ीक़तुनि जे बुनियाद ते तस्दीक़ जी ज़रूरत आहे त अदालत जे ॾिनल हिदायतुनि जी भञकड़ी न थिए। अदालत खे ॾिसणो पवंदो त भञकड़ियुनि ते कंहिं जे ख़िलाफ़ तोइन अदालत जी कार्रवाई करे सघिजे थी। जस्टिस याया आफ़रीदी जो इख़्तिलाफ़ी नोट। इमरान ख़ान ख़िलाफ़ तोइन अदालत जी कार्रवाई जो फ़ैसिलो। जस्टिस याया आफ़रीदी पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में चयो आहे त इमरान ख़ान ख़िलाफ़ तोइन अदालत जी कार्रवाई लाइ घणो मवाद मौजूदु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तुर्क सदर रजब तैयब एर्दगान सां मुलाक़ात बितरफ़न लाॻापन ख़िते ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म जो चवणु आहे ॿिन्ही मुल्कनि विच में मज़हबी ऐं सक़ाफ़ती लाॻापा आहिनि। सस्ती तवानाई लाइ तुर्की सहकार करण जो यकीन ॾियारियो आहे। आलमी फॉर्म्स ते मुख़्तलिफ़ मामलनि में ॿिन्ही मुल्कनि जो मौक़िफ़ हिकजहिड़ो आहे। कश्मीर मसइलो हल करण खां सवाइ ॾखण एशिया में अमन मुमकिन नाहे। तुर्क सदर जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत कयूं था। पुरअमन ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान ख़िते जे मफ़ाद में आहे। वज़ीर आज़म जे इनक़राब में सदारती महल आमद। तुर्क सदर रजब तैयब एर्दगान वज़ीर आज़म जो आदरभाउ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जी मज़ार ते हाज़िरी पिणु भरी। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान आम चूंडनि जी तारीख़ जे ऐलान ऐं असेंबली टोड़ण लाइ हुकूमत खे ॾिनल डेडलाइन तां पोइ ते हटी वियो। इमरान ख़ान जो चवणु आहे त हीउ मुल्क लाइ फ़ैसिलाइतो वक़्तु आहे ऐं इंसाफ़ जी जंग आहे। हिन जदोजहद खे सियासत न पर जिहाद सम्झियो वञे। हुकूमत कोशिशि करे रही आहे त माण्हुनि खे ड्रेजारिजे ऐं धमकाइजे। माण्हुनि ते गोलियूं हलाइण जो मक़सदु डपु पखेड़णु हो। जेके शेल्स दहशतगर्दनि ते इस्तेमालु कया वेंदा आहिनि उहे ई मार्च में इस्तेमालु थिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे इमरान ख़ान जे बयान जी मज़म्मत। चवे थो को बि पाकिस्तानी मुल्क जा टुकड़ा करण जी ॻाल्हि नथो करे सघे। पाकिस्तान क़यामत ताईं शाद ऐं आबाद रहंदो। इमरान ख़ान बहादुर थी पंहिंजे पेरनि ते बीही सियासत करणु सिखे। हीअ ज़बान हिकु पाकिस्तानी जी न पर मोदी जी आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो इमरान ख़ान जे बयान ते रद्दअमल। ख़ुर्शीद शाह चयो आहे त पाकिस्तान जा न पर इमरान ख़ान जी सियासत जा 3 टुकड़ा थींदा। अॼु PTI सरबराह खुली करे साम्हूं आयो आहे। बलोचिस्तान जो शहर वॾी तबाही खां बची वियो। दहशतगर्दी जो मनसूबो नाकाम। मोटरसाइकिल में नस्ब थियल 15 किलो वज़नी रिमोट कंट्रोल बम खे नाकारा बणायो वियो। इतलाह ते बम डिस्पोज़ल अमले ऐं सिक्योरिटी फोर्सिस बम खे नाकारा बणायो। जेकब बाद वेझो ॻोठ करम अली पमहर ते हथियारबंदनि जो हमिलो।
फायरिंग कई वई गोलियूं लॻण सबबि गोहर पमर क़तल मक़तूल जे वारसनि जो चवण त पलान में जखराणियुनि हमलो करे असांजे हिक ॼणे खे क़तल कयो। कुंभ वेझो ॻोठ जान मोहम्मद तमराणी जा रहवासी ॿ नीगर गुज़िरियल ॾींहं खां पुरसरा नमूने गुम। नीगर मोहम्मद अरसलान ऐं ज़ुएब तमराणी जो को बि पतो न पइजी सघियो।